नाज़रीन असां सां गॾु दादा नानक राम जो पुट परशोत्तम असां सां गॾु मौजूदु आहे। कोर्ट जे तरफ़ां SDM खे मुक़ररु कयो वियो त सेलर जी नीलामी थिए। वधीक तफ़सील जेको आहे परशोत्तम खां पुछूं था। हा परशोत्तम ॿुधाइजो। दादा ही फ़ैसिलो कोर्ट जो थियल हुयो, हाई कोर्ट लाकणे जो 2016 जो फ़ैसिलो थियल हुयो। उन खां पोइ इहो हलंदो आयो सिलसिलो, प्रोसीडिंग थींदी रहंदी। एग्ज़ीक्यूशन हाणे हलो थी वियो आहे असांजी सीनियर सिविल मेहण में, उहा हलो थी। उन खां पोइ उन्हनि डायरेक्शन SDM खे ॾिनो मेहण खे त बाबा ही असांखे ऑक्शन करे रिपोर्ट पेश कयो। सो लिहाज़ा अॼु उहो ऑक्शन रखियल हो। जेके बि मशहूरु अख़बारूं आहिनि, कावश, अवामी आवाज़, जंग, उन में इंतिज़ामिया 8-10 ॾींहं पहिरियां ॾियारियो, प्लस में उते असां वटि बैनर बि उन्हनि हणाए छॾियो मिल ते त बाबा हिन ॾींहुं ऑक्शन आहे। जंहिंखे बि हिन में इंट्रस्ट हुजे त उहो शमूलियत करे सघे थो, 10% जमा कराए। त उहो अॼु कंहिं बि जमा न कराई, उहो ओपन ऑप्शन थियो। उन खां पोइ अॼु बि SDM साहिबा चयो त अगरि कंहिंखे इंट्रस्ट आहे त हींअर बि कराए सघे थो, पर केरु बि कोन आयो हुन में। त पोइ असां उहो 25 करोड़ रुपए जी बिड लॻाए करे उहो ऑप्शन में असां हुनजो 10% जमा कराईंदो कोर्ट में। हा, पोइ कोर्ट नाज़र मुक़ररु कंदी। असां जमा खुदि असां कराईंदासीं, हुन 10% अमाउंट जमा कराईंदासीं, पोइ कोर्ट बाक़ी प्रोसीडिंग कंदी। अच्छा, ऐं हिन वक़्तु सर जेको आहे SDM जेको करे वई ऑक्शन वग़ैरह थी वियो त हिन वक़्तु सेलर जी छा पोजीशन आहे? सेलर हींअर उन्हनि जेको लेडीज़ आहिनि जेके गेट ते तालो हणी ऐं गेट खे बंदि करे वेठो, मेन गेट असांजी मिल जी जेका आहे। अच्छा, इहो त सर इलीगल आहे। बसि इंतिज़ामिया खे चयो आहे, पर असां नथा चाहियूं त लेडीज़ को अला न करे थोरो कंहिंसां नुक़सानु थिए, सबुरु करे वेठा आहियूं। अला छा तव्हां अहिड़ी कंप्लेन कई आहे SDM वटि? असां SDM खे कंप्लेन कई आहे। ॿुधायो। जी जी, पोइ उन खां कार्रवाई कई आहे? असां पाण खे चयो आहे थोरो सबुरु कयो, माना लेडीज़ वारो मामिलो आहे त मुनासिबु नथो लॻे त का बि माना कानूनी कार्रवाई पुलिस असां कयूं, सुभाणे को अहिड़ो मिसेज थिए या को नुक़सानु थिए। वॾी महिरबानी।